बिल्कुलु नई सुबुह सां ऐं नई तारीख़ सां अॼोके ॾींहं जी तारीख़ जेका अॼु आहे उहो 10 जून आहे। 10th of जून इंटरनेशनली सेलिब्रेट कयो वेंदो आहे डायलॉग अमंग सिविलाइज़ेशन जे हवाले सां। सो टुडे इज़ इंटरनेशनल डे ऑफ डायलॉग अमंग सिविलाइज़ेशन ऐं इहो जेको ख़ासि ॾींहुं आहे इहो UN जे तरफ़ां 2024 में डिक्लेयर कयो वियो हो ऐं असल इन जो मक़सदु इहो आहे त अलॻि अलॻि सिविलाइज़ेशन्स जेके आहिनि पाण में डायलॉग कनि, हिकु ॿिए जा कल्चरल वैल्यूज़ कल्चरल एस्पेक्ट्स आहिनि या वरी पीसफुल को एग्ज़िस्टेंस जेका आहे उनखे प्रमोट करणु घुरिजे। सॼी दुनिया में अमन अमान हुजे, हिकु ॿिए जा कल्चरल्स जी ॾे वठि, उनजी ॼाण, उनजी तारीख़, उनजी हिस्ट्री, इन्हनि सभिनी जी हिकिड़ी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग थियणु घुरिजे ऐं इन ई वजह सां इन ई पर्पज़ खे वठी करे अॼोकी तारीख़ ते UN जी तरफ़ां इहो डिक्लेयर कयो वियो त डायलॉग अमंग सिविलाइज़ेशन जो हिकिड़ो इंटरनेशनल ॾींहुं हुजणु घुरिजे जेको अॼोको ॾींहुं आहे 10 जून ते। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, जीअं असां दुनिया में मौजूदु आहियूं, हर इंसान रहंदो आहे त दुनिया में खोड़ सारा मज़ाहिब मौजूदु आहिनि, सकाफ़तूं मौजूदु आहिनि, तहज़ीबूं मौजूदु आहिनि। का तहज़ीब 5000 साल पुराणी आहे, जीअं असांजी सिंध इंडस सिविलाइज़ेशन आहे। इन तरीक़े सां चीन जी ॻाल्हि कयूं, अमेरिका जी ॻाल्हि कयूं, खोड़ सारियूं अहिड़ियूं तहज़ीबूं आहिनि जिन खे 200-300 साल थी विया आहिनि, लेकिन उहे स्टिल अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं पंहिंजी रवायतनि खे, पंहिंजी सकाफ़तनि खे ज़िंदा करे हली रहियूं आहिनि। त इन करे यूनाइटेड नेशन जे तरफ़ां इंटरनेशनल डे फॉर डायलॉग अमंग सिविलाइज़ेशन स्टार्ट कयो वियो ताकी हर तहज़ीब ॿी तहज़ीब खां का सुठी ॻाल्हि सिखे ऐं उनखे एडॉप्ट करे, जेकॾहिं उहा एडॉप्ट करे सघे थी पई ताकी हिन में हिकिड़ी अमन जो पैगाम मिले, भाईचारे जो पैगाम मिले। असां ॾिसूं फी ज़माना दुनिया जे अंदरि इलाही ज़्यादा नफ़रतूं वधी वियूं आहिनि। इहा ॻाल्हि इन करे शुरू कई वई जॾहिं नफ़रतनि जी बुनियाद ते, तासुबीअ जी बुनियाद ते, लसानीअ जी बुनियाद ते माण्हुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वेंदो हो। क़ौमियत जे नाले ते असांखे तक़सीम करे, माण्हुनि खे तक़सीम करे जेको आहे नफ़रतूं पैदा कयूं वेंदियूं हुयूं। त इन तरीक़े सां अमन खे बहाल करण जे लाइ ऐं अमन जी रवादारीअ खे जारी रखण जे लाइ हीउ ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त अॼोके ॾींहं में जेकॾहिं तव्हां पाण सां गॾु के अहिड़े माण्हुनि खे सुञाणियो था पिया जेके मुख़्तलिफ़ कल्चर सां तालुक़ु रखनि था, मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि सां तालुक़ु रखनि था, त उन्हनि सां मेल जोल कयो, ॾिसो उन्हनि जी तहज़ीब छा थी। डायलॉग तमामु घणो ज़रूरी आहे। जेके बि पंहिंजा फ़र्क़ आहिनि, जेके बि मिसअंडरस्टैंडिंग्स आहिनि या वरी तफ़रीक़ खे असां परे करे सघूं था डायलॉग जे थ्रू। अगरि इंसानु डायलॉग न कंदो, मिसअंडरस्टैंडिंग्स परे कोन थींदियूं, हिकु ॿिए जा पॉइंट ऑफ व्यू सम्झ में न ईंदा, हिकु ॿिए जी तारीख़, हिकु ॿिए जी जेका सॼी अंडरस्टैंडिंग आहे उहा सॼी जेका आहे उनजी बुनियाद जेका आहे उहा सॼी कमज़ोर थी सघे थी। इन करे डायलॉग करणु तमामु घणो ज़रूरी आहे। हिकिड़ी कॉमन सेंस में बि इहो शामिलु थिए थो ऐं कॉमनली बि हर कंहिंखे एडवाइस ॾिनी वेंदी आहे त जॾहिं घर में बि अगरि के ॿ भाती हिकु ॿिए सां हिकु ॿिए में उन्हनि में अनबन थी वई आहे, को मसइलो थी वियो आहे, त बाबा तव्हां वेही डायलॉग कयो, हिकु ॿिए खे पंहिंजा पंहिंजा पर्सपेक्टिव्स ॿुधायो ऐं इन मामले खे हल कयो। ऐं इहा ॾाढी हिकिड़ी सुठी हैबिट बि थी सघे थी, हिकिड़ी सुठी एक्टिविटी बि थी सघे थी। ऐं अगरि इंटरनेशनली ग्लोबली अगरि वॾे पैमाने ते इन शइ खे अगरि सिविलाइज़ेशन ऐं असांजूं जेके बि तंज़ीमूं आहिनि जॾहिं हिन खे एडॉप्ट कंदियूं त उमेदु आहे त नफ़रत ऐं जेको आहे जंग ऐं एक्सट्रीमिज़म असांखे सोसाइटी में हिन सॼी दुनिया में घटि नज़र ईंदो ऐं अंडरस्टैंडिंग वधी वेंदी, हिकु ॿिए खे वैल्यू ॾियण जी असां में आदत पइजी वेंदी, हिकु ॿिए जे कल्चर खे एडॉप्ट करणु असां एप्रिशिएट करणु लॻंदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे। बाक़ बुनियादी तौर ते नाज़रीन इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे